बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक नए प्रोग्राम सां गॾु आहियां गुलज़ार मंशर। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, कुझु ॾींहंनि खां वठी रेड़ी बाननि रेड़ी मज़दूरनि जो हिकु एहतजाज ॾहरकी में हली रहियो आहे, जेके मुसलसल 14 ॾींहं बि एहतजाज करे रहिया आहिनि। हिन ताईं अञा ताईं जेको आहे खड़ते न निकिरी सघियो आहे, न ई का इन्हनि खे का ख़ातिरी मिली आहे। मूं सां गॾु ॿ महिमान अॼु हिन स्टूडियो में मौजूदु आहिनि। मज़दूर अॻवान रेडी यूनियन जो सादिक लेगारी बि मूं सां गॾु आहे। सर अस्सलाम वालेकुम। ऐं मूं सां गॾु वीडियो लिंक ते वकील बि मौजूदु आहे, छाकाणि हाई कोर्ट जो फ़ैसिलो आहे। इन करे वकील अब्दुल रशीद, सीनियर वकील अब्दुल रशीद भुट्टो बि असां सां गॾु मौजूदु आहे, जेको हाई कोर्ट जे फ़ैसिले बाबति असांखे आगाह ॾींदो। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां पहिरियां जेको वेंदुसि उहो जेको आहे हारी मज़दूर अॻवान सादिक लेगारी ॾांहुं वेंदुसि। सर, मूंखे इहो ॿुधायो, तव्हांजो अॼु 14 ॾींहं बि एहतजाज जारी रहियो ऐं काल जेको आहे हिकु सियासी समाजी शख़्सियतूं बि तव्हां वटि आहिनि, जाम अब्दुल फताह समय जो बि पहुतो, उनखां पोइ काउंसलर पीर भट्टी बि पहुतो तव्हां वटि, ऐं उनखां पोइ हिकु मीर मोहम्मद काउंसलर जेको आहे पंहिंजे हिन हल्के जो उहो बि पहुतो। त उन्हनि कहिड़ी ख़ातिरी तव्हांखे कराई ऐं जेको आहे हिन वक़्त ताईं हिकु ॾींहुं गुज़रण बावजूदि तव्हां वटि कहिड़ी हिकमत मिली आई या उन्हनि जो को रिज़ल्ट निकितो आहे? महिरबानी, तव्हांजी जो असांखे अहम इशू ते तव्हां हिते ॿुधायो आहे। ॻाल्हि इहा आहे त पहिरीं त मां शुक्रिया अदा कंदुसि जेको जाम अब्दुल फताह समेजर साहिब जो, काउंसलर मीर मोहम्मद साहिब जो, हाजी पीर भट्टी साहिब काउंसलर जो ऐं ॿियनि दोस्तनि जो। छा जेका त उहा असां मज़दूरनि जी अहमियत खे सम्झी, मज़दूरनि खे मज़दूर सम्झी करे उन्हनि वटि लड़ी आया, उन्हनि खे हथ ॾिनऊं ऐं इंसाफ़ जी ख़ातिर करण लाइ उन्हनि चयो त असांखे जेतिरो थींदो असां तव्हांजी मदद कंदासीं। पहिरीं मां उनजो शुक्रिया। 14 ॾींहं गुज़री विया, असां वटि कोई बि माण्हू न आयो हो त अची करे पुछो की इहे बि इंसान आहिनि, इहे बि बेरोज़गार आहिनि, त इहे छो वेठा आहिनि, एतिरे ॾींहंनि खां एहतिजाज कंदा, को बि पुछण लाइ तयारु न। चेयरमैन हुजे, ॿिया जेका बि हुजनि, कोई बि असांखां पुछण लाइ तयारु न हुयो, न को लड़ी करे असां आया हुआसीं। हाणे इहो आहे त 5 साल पहिरीं हिकिड़ो फ़ैसिलो आयो हाई कोर्ट जो, उनमें असां ॿिया असांजे ख़िलाफ़ विया, वरी असां पटिशन दाख़िल कयासीं। हाई कोर्ट सगोरी चयो त इन्हनि खे अल्टरनेट सूटेबल जॻह ॾियो ऐं कंजेस्टेड एरिया मां रेडियो जेके मूव कंदियूं रहंदियूं आहिनि मूव करायो ऐं बाक़ी जेके आहिनि उनखे कढे करे त हाई कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ जेको अल्टरनेट जॻह ॾियो। हिन टाइम ते असांखे का शइ न मिली, वरी विच में अची करे हाणे जेको अची करे उनखे अची करे नओं तरीक़े सां जेको अची करे माना यकतरफ़ी कार्रवाई शुरू कई आहे। असांजो अॼु बि इहो मुतालबो आहे त तव्हां कार्रवाई कयो, सॼे शहर मां हाई कोर्ट जो हुकुम सिर अखियुनि ते एज़ इट इज़ असां अॼु बि क़बूल कयूं था, उते अमल करण जा पाबंद आहियूं, कंदा पिया आहियूं, कंदा रहंदासीं बि सही। असां चऊं था त सिर्फ़ु मज़दूर टारगेट छो, इनक्रोचमेंट जेका आहे उहा सिर्फ़ु रेडी जी त न आहे। असल इंक्रोचमेंट जेकी आहे, दुकान वधाओ करे 20 फुट, उहे रोडा काॾे जेको 120 फुट रोड हुई हाणे हुजे 50-60 फुट जी बची आहे, उहे रोडा काॾे वियूं। दुकान जेके हुयूं उहे अॻे जेको नंढियूं दुकानूं, हाणे दुकान वॾियूं कीअं थी वियूं, नालियूं बंदि छो थियूं, नवियूं नालियूं कीअं ठही वियूं अॻी त रोडनि ते अची करे। हा, ईअं ई अची करे जेको तव्हां मंगरा पंप खां वठी करे जेको आहे तव्हां टी चौक ते एग्रो टी चौक ते वञो त ॿई पासा रोडूं भरिजी वियूं आहिनि। उते जेका आहिनि किराया वठी करे माण्हू, ॾाढा मुड़ुस जेका आहिनि किराया वठी करे उते माण्हुनि खे विहारियूं वेठा आहिनि। असल इंक्रोचमेंट त उहा ई आहे। रेडी कहिड़ी इंक्रोचमेंट आहे? तव्हां धिको ॾियो था, रेडी त तव्हां हाई कोर्ट जे ख़िलाफ़ वर्ज़ी कयो था, छो रेडी आहे घुमंदड़, असां घुमंदड़ फिरंदड़। इहो पहिरियों कानून ॾिठो आहे त ॾहरकी में रेडी जेकी आहे उहा ममनू थी वई आहे। हाई कोर्ट जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे हाई कोर्ट जो फ़ैसिलो इहो कोन चयो त रेडी घुमे ई न तव्हांखे। हाई कोर्ट जो जेको आहे पंहिंजी कमाई, टाउन कम अमलो जेको आहे पंहिंजी कमाई जो ज़रियो 100-200 जीअं ॾे वञे पोइ अचनि, इन करे जेको आहे हुन अची करे रेडी त ईअं नोको एरिया रेडी लाइ करे छॾियो त शहर में को अचे ई न किथे। इहा असां चऊं था असांजे ख़िलाफ़ यकतरफ़ा कार्रवाई आहे जेका बंदि थियणु घुरिजे। मूंसां गॾु वकील अब्दुल रशीद भुट्टो बि मौजूदु आहे। सर, तव्हांखे इहो ई सुवाल आहे, जीअं सादिक लेगारी चयो पियो त हीउ जेको कोर्ट जो फ़ैसिलो आहे असां हुनखे मञूं था, पर हिन कोर्ट जे फ़ैसिले खे जेको आहे नाजाइज़ तरीक़े सां वरितो वञे पियो त सिर्फ़ु रेडी माननि खे जेको आहे शहर मां कढियो वियो, उहे मख़सूस एरिया मां, ऐं मुकमल शहर अञा ताईं जेको आहे हिन जे एनक्रोचमेंट जे वर चढ़ियल आहे। तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? वॾी महिरबानी गुलज़ार साहिब, तव्हां हिन अहम इशू ते असांखे मदू कयो आहे। जेतोणीक मज़दूर रेडी अॻवान मोहम्मद सादिक चयो त हाई कोर्ट हुजे, सुप्रीम कोर्ट या लोअर कोर्ट हुजे, कॾहिं बि कोर्ट के सां नाइंसाफ़ी न कंदी आहे। कोर्टूं अकॉर्डिंग टू रूल ऑफ द लॉ खे मद्देनज़र रखी उन ते फ़ैसिलो ॾींदियूं आहिनि। उन जे लाइ ख़्वाह दुकानदार हुजे, ख़्वाह रेडी वारो हुजे, ख़्वाह आम मज़दूर हुजे या को वॾो अमीर हुजे, सभिनि खे हिक ई नज़र सां कानून मुताबिक़ कोर्ट ॾिसंदी आहे। जेतोणीक रेडी वारनि जो सवाल आहे त हाई कोर्ट इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त रेडी घुमंदी फिरंदी नज़र अचे।
उहे घुमंदी फिरी नज़र अचे थी पई। असल सवाल इहो आहे जेको ॿियो फ़ैसिलो हाई कोर्ट ॾिनो आहे त तव्हां इन्हनि खे हिकु बाइज़त ऐं सुइटेबल प्लेस ॾियो जिते हू पंहिंजो बचनि जो रोज़गार गुज़र सफ़र जे हवाले सां करे सघनि। त जेकॾहिं टाउन कमेटी इन्ही डिसीजन ऑफ कोर्ट खे मञे थी बहितर ॻाल्हि आहे, पर उन ते इम्प्लीमेशन कराए। इम्प्लीमेशन न कराइण इहा बि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे। जेकॾहिं रेडी यूनियन वारा या रेडी जो को बि इंडिविजुअल बि कोर्ट जो दर खड़काईंदो त भई असां सां ज़्यादती कोर्ट सगोरी थिए थी पई, जेको तव्हां फ़ैसिलो ॾिनो आहे उन मुताबिक़ अमल पिरा कोन था थियनि पिया। सिर्फ़ ऐं सिर्फ़ रेडी वारनि खे ई जेकी घुमंदड़ फिरंदड़ अशख़ास उन ते रोज़ी कनि था पिया, उन्हनि खे ई टारगेट बणायो थो वञे पियो। त मां सम्झां थो पियो अकॉर्डिंग टू लॉ त हिननि खे बाक़ाइदा हिकु ते रिस्टोर कंदी ऐं उन खां अलावा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जे ज़मरे में बि उन्हनि खे पनिश बि करे। कंहिंखे? टाउन कमेटी जे चेयरमैन एंड टीएमए खे, छो जो एडमिनिस्ट्रेशन टीएमए आहे, चेयरमैन उहो हिकु यानी पॉवर्टी मींस कौंसल जो हेड आहे। अच्छा, इन सां गॾोगॾु मां भायां थो पियो त कानून मुताबिक़ जेकी कौंसल हूंदी आहे, कौंसल में असांजा काउंसलर बि हूंदा आहिनि, त उन ते मुश्तमिल हिकु कौंसल हूंदी आहे। उहा कौंसल बि ऑथोराइज हूंदी आहे त उहो फ़ैसिलो सरज़द कराए, फ़ैसिलो ॾिए त जीअं अमन अमान जो मसइलो पैदा न थिए ऐं उन खां अलावा शहर जी बि सफ़ाई सुथराई सही थिए ऐं शहर बि वाइको नज़र अचे। उन सां गॾोगॾु अहिड़ो रस्तो अख़्तियार कयो वञे त जीअं हर पार्टिसिपेशन हर माण्हू खे उन में फ़ाइदो थिए। त मां सम्झां थो पियो त कौंसल खे बि इन शइ लाइ एक्शन खणणु खपे। अदरवाइज़ सुभाणे कौंसल खे बि ही रेडी यूनियन वारा निशानो बणाईंदे उनखे बि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जे ज़मरे में आणे सघनि था। इन जे करे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जेकॾहिं इन्ही बारे में को क़दम खणे थी पई त इहो तमामु बहितर अमल थींदो। इन जे लाइ रेडी वारा पंहिंजो हक़ जताए सघनि था पिया। त बाक़ी रहियो सुवाल कोर्ट सगोरी जो, कोर्ट सगोरी वाज़े ऑर्डर ॾिनो आहे, उनमें का बि राय आहे कोन त कोर्ट सगोरी कंहिंजो पासो कयो आहे। उन क्लियर कट पंहिंजी स्टेटमेंट में जजमेंट ॾिनी आहे त तव्हां इन्हनि खे हिकु सुइटेबल प्लेस ॾियो जीअं ही पंहिंजो बचनि जो रोज़गार करे सघनि। हां जी, बिल्कुलु सादिक टिकारी साहिब चयो, ॾींहुं तव्हांजो इब्तिदा मुसलसल जारी आहे। हाणे तव्हां कहिड़ी अॻिते हिकमत अमली जोड़ी आहे? अगरि काउंसलर तव्हां सां राब्तो नथा करनि, चेयरमैन तव्हां सां राब्तो नथा करनि, त पोइ ही अञा एहतजाज हलंदो या का ॿी हिकमत अमली तव्हां जोड़ी आहे? हा, बिल्कुलु सही। मां काउंसलर त मूंसां राब्ते में आहिनि, छो जो काउंसलर जेके आहिनि उहे लोकल आहिनि, उहे सभु शइ सम्झनि था पिया। हाई कोर्ट जो फ़ैसिलो बि एहतराम कनि था। उहे बि चवनि था त तव्हांजे लाइ मुतबादिल जॻह हुजणु खपे, पर हिते पाण वटि मुतबादिल जॻहूं जेकियूं बि आहिनि उहे सभु कब्ज़े में आहिनि। उहे चाहिनि था त उन कब्ज़नि खां उहे कब्ज़ा ख़ाली कराइण। कब्ज़ा केरु ख़ाली करींदो? उहा इंतिज़ामिया कराईंदी। असांजे काउंसलरनि जे वस में ई कोन्हे इहा ॻाल्हि। छाजे करे हू बि लोकल, पर जेका पास हुननि जो कब्ज़े हेठि आहिनि उहे केरु कंदे? उहा हुकूमत कराईंदी। अदालत जो हुकुम ते उहा अदालत खे फौरी तौर नोटिस वठणु घुरिजे। मां कट कंदो सवाल त मां ॿियो सवाल ॾिनो, छा रेडी बाननि खे का जॻह ॾिनी वई आहे या न? मतिलबु पहिरियां शुरू में काथे आहे हंधि जिते या कब्ज़ो वग़ैरह थियो, या शुरू में ई का जॻह न ॾिनी वई आहे त उन्हनि खे चयो आहे त शहर में त घुमो फिरो? हाई कोर्ट जो जॾहिं फ़ैसिलो आयो हो उन खां पोइ असांजो चेयरमैन आहे मोहतबर जाम अब्दुल फताह समेजो साहब, उन वक़्त जे नाज़िम, उन वक़्त जे चेयरमैन मुनीर अहमद बहार साहब सां हिकिड़ी असांजी गॾियल मीटिंग थी। उन में इहो तय कयो वियो हो त पहिरीं वलार फी हूंदी 5 रुपया, पोइ वलार फी कई वई 15 रुपया,
15 रुपया करे असां उन्हनि खे इहो शइ तय थी वई त 15 रुपया जेका वलार फी ॾींदो ऐं उन में रोडनि ऐं रस्तनि तां जेका माण्हू आहिनि जेका विच में रंडकूं पैदा कनि था इंक्रोचमेंट कनि था उन्हनि खे मुकमिल हटायो वेंदो। बाक़ी जिते स्पेस खुला स्पेस आहिनि वॾियूं रोड आहिनि उते जेको आहे छुड़वागी खे ख़तमु करण जे लाइ हिकिड़ो पटो कढियो वियो त दुकानदार पंहिंजे रस्ते सां जीअं वॾनि शहरनि में हूंदो आहे त बाबा दुकानदार खे पंहिंजो फुटपाथ ॾिनो वेंदो आहे, ॿियो पूरो कंदड़ जेका माण्हू उनखे पंहिंजो हिकिड़ो फुटपाथ ॾिनो वेंदो आहे, उनखां पोइ बाक़ी रोड जेकी आहे खुली उहो असांजो तय थियो त दुकानदारनि खे 3 फुट जो फुटपाथ ॾिनो वियो। उनखां पोइ असां जेके मखसूस जेके रोड आहिनि मखसूस रोडनि ते उहे विच ते रोड आहे तक़रीबन 70, 80, 100 फुट खां वधीक आहिनि उते असांखे माण्हू बीहारियो वियो ऐं बॉर्डर लाइन कढी वई त तव्हां सुबुह जो अचो हिते विरोधी कयो आहे पंहिंजा चुप करे हलिया वञो छाजे खां त हिते जीअं त अच वञ में जेको रंडक न थिए। असांजो उन वक़्त जी जेका काउंसिल आहे उहा जॾहिं असां जी ॻाल्हि कई काउंसिल जी त काउंसिल पावरफुल हूंदी आहे उन काउंसिल बाक़ाइदा असांखे अप्रूव कयो काउंसिल उहो लेटर लिखियो लेटर जेको सिंध गवर्नमेंट वरियो सिंध गवर्नमेंट को बाक़ाइदा उते लेटर जारी कयो त इन्हनि खां वलार फी कानूनी तरीक़े सां 15 रुपया वरिती वञे ऐं जेका जिते बीठा आहिनि उन्हनि खे जेको आहे साइड में उन वक़्त ते चेयरमैन असां फ़ैसिलो कयो। हीउ मौजूदा चेयरमैन उन फ़ैसिले खे भञकड़ी करे थो छाजे करे मां सम्झां थो इहा हाई कोर्ट जी भञकड़ी आहे काउंसिल जी भञकड़ी आहे। हाई कोर्ट मुताबिक़ हाई कोर्ट असांखे बाक़ाइदा फ़ैसिले में लिखियो आहे त जिते कंजेस्टेड एरिया आहे उतां इन्हनि खे मूव करायो जिते भी आहिनि उते अचण बि न ॾियो ऐं जिते खुला ओपन एरियाज़ आहिनि उन्हनि ते हिते जेके मूवमेंट कंदा रहनि उते छॾे खां त इहा शइ उन्हनि खे खपे बि सही। ॿियो उन वक़्तु जेको हाई कोर्ट जॾहिं केस हले पियो त मां साईं वेठो आहे गॾु त जॾहिं जज साहिबु हिकिड़ो सुवाल कयो असांजे टाउन वारनि सां असांखे हिनखे पुराणी मार्केट आहे ॾियूं त पिया स्टेशन सां गॾु आहे पोइ जज साहिबु पुछियो त किथे आहे असांजो तक़रीबन शहर खां 2.5 खां 3 किलोमीटर पर आहे। जज साहिब जो जेको 10 रुपए जो 10 रुपए का जो लेने आएगा टमाटर क्या वो 50 रुपए किराया भर के आएगा तुम्हारे पास। पोइ उन ते जज साहिब असांजी ॻाल्हि ॿुधी ऐं जज साहिब खे पाबंद कयो त जेका बि त बेरोज़गार थियनि था जेका उन वक़्तु बेरोज़गार थियनि पिया जेको हाई कोर्ट जे फ़ैसिले ते उन्हनि खे अल्टरनेट तव्हां फ्रूटेबल जॻह ॾियो। अॼु ताईं उन ते अमल न कयो वियो उन्हनि ते अमल न कयो वियो जेको काउंसिल असांखे बिहारिया माना सुबुह जो अचो शाम जो वञो पंहिंजी रोज़ी कयो किथे रंडक पैदा न कयो बाक़ी जेका रोड ओपन कयो हाणे उन्हनि जी बि खुला खुला ख़िलाफ़ वर्जी जेका मौजूदा चेयरमैन आहे उन करणु शुरू करे छॾी आहे ऐं टीएमओ साहिब हितां जो आहे कोन टीएमओ खे ख़बर कोन्हे न टीएमओ खे अहसास बि आहे टीएमओ खे लुक आफ्टर चार्ज ते वेठो आहे हुनजी का ज़िम्मेवारी आहे कोन हो त चए थो को बेरोज़गार मरनि या उबतनि हाई कोर्ट जे पुल ते बंदूक रखी करे जजमेंट जो नाजाइज़ फ़ाइदो वठी करे हू कढनि था पिया ऐं इंक्रोचमेंट जेको इंस्पेक्टर या इंक्रोचमेंट अमलो इहो मुक़ररु कंदा आहिनि उहो तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त उहो टीएमओ जो ऐं चेयरमैन जो ख़ासि माण्हू हूंदो आहे। उहो इन करे हूंदो आहे त तव्हां एंग्रो टी चौक खां वठी मंगरा पंप ते वञो त ॿई पासा हिननि जा भत्ता मुक़ररु थियल जिते सिरूं बजरो सीमेंट ऐं ॿिया अलाए केतिरा सॼा होटल सभु माना रोडां भरियूं वेठा आहिनि ऐं उन्हनि खां ई जेको आहे महाना जी बुनियाद ते भत्तो वठंदा आहिनि मंत्री वठंदा आहिनि इन करे त उन्हनि जो ख़ासि माण्हू हूंदो आहे। हाणे छा कयो हटाए करे अदा रेडियर हुआ शहर वञे रेडियर शहर में न ईंदा किथे वेंदा झंग में वेंदा शहर में अगरि अचे ई थो मोबाइल रोड ते तूं वञे थो त पहिरीं असांखे 100-200 रुपयो ॾे। हाणे उन्हनि जो को कमाई जो ज़रियो ठाहे वरितो आहे हिन टाइम ताईं उन्हनि में कुझु बि न कयो। काउंसिल पावरफुल आहे काउंसिल अगरि चाहे असां सभु करे सियासी माण्हू आहे चेयरमैन हिन टाइम ते असांखां पुछो बि न आहे न शाबाश आहे कोई जाम अब्दुल फताह साहिब काउंसलर ऐं हाजी पीर भाई साहिब ॿियनि ऐं कुझु ॿियनि काउंसलर खे जेका असांजी राब्ते में बि आया आहिनि ऐं असांजी अॻुवाणी बि कई आहे ॿुधो आहे का मीटिंग बि आहे असांखे त कोन सॾनि था पिया न त असां दोहिरायूं असांखे बि सॾनि हाई कोर्ट असांखे बि हिकिड़ो हिसो कयो असांखे कोन था सॾनि ऐं पंहिंजे यकतरफ़ा फ़ैसिलो कनि था पिया त असांखे काई क़िस्म जी ख़बर अटल न विया हिन टाइम ते। अब्दुल रशीद साहब ते असां चयो त तव्हां सर वकील बि आहियो सियासी समाजी अॻुवान बि आहियो हुन खां अलावा शहरी बि आहियो वोटर बि आहियो तव्हां बि वोट ॾिननि हिकु शहरी जी हैसियत सां जेको आहे तव्हां चेयरमैन खे कहिड़ो मशवरो ॾींदा आहिनि सारे क़ीमती छाकाणि त काल्ह तव्हां एहतजाज में बि शरीक थिया ऐं एहतजाज हिसो बि बणिया तव्हां बि इन ॻाल्हि खे तस्लीम कयो था त रेडी जेके रेडी वारनि ते नाजाइज़ी थी आहे तव्हां इन में चेयरमैन खे कहिड़ो मशवरो ॾियणु था चाहियो? असल में ॻाल्हि इहा आहे त चेयरमैन हिकु सियासी माण्हू हूंदो आहे सियासी माण्हू जो अवाम में बुनियाद हूंदी आहे उहे अवाम खे पंहिंजो पाड़ो सम्झंदा आहिनि जेकॾहिं अवाम उनखां हिली वञे अवाम उन खां परे थी वञे त उहो कॾहिं बि सियासी माण्हू अॻिते तरक़ी कोन करे सघंदो आहे। इन जे करे मुंहिंजो इहो चेयरमैन टाउन कमेटी खे मशवरो आहे त तव्हां ख़ासि कर जेके स्टेक होल्डर आहिनि जंहिंमें रेडी यूनियन या स्मॉल ट्रेडर ऐं जेके हितू जा शहरी जेके असल बुनियादी शहरी हुजनि ईअं न जेके नाम निहाद न जेके असल शहरी हुजनि जन खे शहर जे
बाउंड्रीज़ जे बारे में भी मालूमात हुजे त अॼु खां 20, 30, 40 साल पहिरें शहर जी हालत छा हुई, केतिरो वेकिरो हुयो, हाणे किथे अची पहुतो आहे। उन्हनि खे इन्ही कमेटी जो हिसो बणाइनि ऐं उन सां गॾोगॾु हिननि खे मुतबादिल रस्तो ॾियनि, मुतबादिल जाइ ॾियनि। जेकॾहिं इन्हनि खे तव्हां थधो करणो आहे या तव्हां अवाम जी बहितरी लाइ या उपाउ वठणा आहिनि। उन खां अलावा ॿी ॻाल्हि इहा आहे जेको सादिक साहब ॻाल्हि कई त जॾहिं मुनीर अहमद महर उहो चेयरमैन हुयो, उनमें इन्हनि सां कमिटमेंट उन्हनि कई हुई, वलारफी 5 जे बजाय 15 कई हुई ऐं उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मीटिंग ऑफ मिनट्स बि हूंदा। उन खां अलावा एग्रीमेंट जेकी उन्हनि सां कयो हूंदो उहे बि उन वटि हूंदा ऐं उन खां अलावा उहा स्टेटमेंट बि हूंदी। जॾहिं कोर्ट स्टेटमेंट ॾिनी आहे त खुली जेकी एरियाज़ आहिनि उते इन्हनि खे बेशक बीहण ॾियो, बाक़ी कंजस्टेड एरिया ते न बीहण ॾियो। जेकॾहिं रेडी यूनियन वारा उन मिनट्स के जेके मीटिंग जे मिनट्स हुया उनजी कापी ऐं उन खां अलावा एग्रीमेंट जेको चेयरमैन पोइ सां मुनीर अहमद सां महर सां थियो हुयो, उनजी कापी जे करे कोर्ट में खणी वञे, सुभाणे इहे ॿियूं ते छिकिजी सघनि था पिया। पर इन माहौल खे बहितर करण जे लाइ असां वरी चेयरमैन जेको टाउन कमेटी जो जाम ज़ाहिद आहे उनखे इहो बिरादराना मशवरो ॾींदासीं त हिन खे पेचअप में आणे कोई अहिड़ो सॉल्यूशन कढो जे सभिनि जे लाइ क़ाबिल क़बूल हुजे। सादिक साहब, आख़िरी सवाल आहे तव्हां खां, कुझु सवाल आहे हुनमें 2 सवाल। पहिरियों सवाल इहो आहे त ॾिसो हिकु ॻाल्हि हतमी आहे त हिकिड़ो नंढड़ो शहर आहे डेरकी, तव्हां इन ॻाल्हि खे तस्लीम कयो। उनमें अगरि रेडियूं ॻणियूं वञनि त मुंहिंजे ख़्याल 1500 खां प्लस वञो। इहा बि नाजाइज़ियत हिकु नंढे शहर में एतिरियूं रेडियूं ऐं काफ़ी शहरनि खे तकलीफ़, रेडियुनि सां तकलीफ़ थी, उन खां बाद वरी दुकाननि जी इनक्रोच धार अची वई त शहरनि खे तकलीफ़ हुई। हाणे मां तव्हां खां हिकु सवाल कंदुसि, तव्हांजी रजिस्ट्रेशन रेडियूं केतिरियूं आहिनि ऐं जेको आहे 1500 2000 रेडियूं जेकियूं आहिनि उहे कंहिं जूं आहिनि जेकियूं शहरनि जे लाइ हिकु आज़ार बणियल आहिनि। हिकु ॻाल्हि तस्लीम करणी पवंदी त हीअ जेके रेडियूं आहिनि उहे शहरनि जे लाइ आज़ार बणियल आहिनि, पर एतिरियूं वॾी तादाद नंढड़े शहर में वॾे तादाद रेडियूं, तव्हां इन खे कीअं था ॾिसो ऐं शहरनि वासियुनि खे तकलीफ़ आहे, तव्हां हिकु शहरी जे लिहाज़ सां कीअं था ॾिसो? बिल्कुलु शहरी जे मां अॻु में बि चवंदो रहियो आहियां त असां वटि जेको इंक्रोचमेंट आहे उहा सिर्फ़ु रेड़ी जी न आहे। इंक्रोचमेंट त इंक्रोचमेंट आहे, जेका इंक्रोचमेंट सिर्फ़ु रेड़ी जी न आहे, ॿिन्ही तरफ़नि जी आहे। ॿिए नंबर ते तव्हां 1500 सवाल कयो था, मां तव्हांखे अर्ज़ु कयां त असांजो नंढो शहर आहे, तक़रीबन 1.5-2 लख जी आबादी वारो शहर हाणे थी वियो आहे। असां वटि जेका कंदकोट कश्मीर ऐं ॿियनि ज़िलनि खां अमान खां तंग थी करे माण्हू रोज़ाना अचनि था ऐं हिते अची करे त उन्हनि वटि ॿियो ज़रियो ई कोन्हे, अची करे रेड़ी हलाइनि था। पोइ उन्हनि माण्हुनि खे ख़बर न आहे, शहर जी डिसिप्लिन जी ख़बर बि न आहे, शहर जे असूलनि जी ख़बर बि न आहे ऐं उन्हनि सां वरी छा आहे म्यूनिसिपल अमलो मिली भगत करे नवनि माण्हुनि खां 200 वरितो छॾे ॾिनो। पोइ चवंदा आहिनि न माना बद खां बदनाम बोलो, पोइ रेडियो त रेडियो तो उहो रेडियो असांखे बदनाम क्यों करियो आहे त हीअ रेडी वारा जेका आहिनि छा त दुनिया जे अॻियां आवाम जे अॻियां असांजो कैरियर जेको आहे हुननि रेडी वारनि अची करे ईअं ख़राब करे छॾियो आहे त सभु रेडी वारा बराबरि, सभु रेडी वारा बराबरि, हिकिड़ा मजबूर अचनि था पिया, उहे पोइ काॾे वञनि बेरोज़गारी तंग थी करे रेडी हणनि था पिया। रेडी हणे को शहर छिके था, जेको कंहिं रोड ते कंहिं रोड ते टाउन वारनि जे विरोधी थींदी पई आहे, उहे बि असांखे असां जेका माण्हू पुराणा शहरी आहियूं, असांजो हिकिड़ो तरीक़ोकार हो, टाउन सां एग्रीमेंट हुयो जेको, उहो असां एग्री मुताबिक़ माना तरीक़ोकार सां हलंदा हुआसीं। असांखे महसूसु थिए थो त शहर जूं नियाणियूं किथां थियूं अचनि, असांजो जेको स्कूल किथे आहिनि, असांजो टाउन कमेटी किथे आहे, लंग किथे आहिनि, असां किथे पियो रोज़गार करणो आहे, किथे न आहे करणो, हिकिड़ो तरीक़ोकार हुयो असांजो, उन ते असां अमल कयूं पिया। इन करे जेका ॿाहिरियां माण्हू अचनि था उहो वधाउ कनि था, उन्हनि जे लाइ केरु सोचंदो ज़रा कंहिंखे कोई रोके त नथो सघे हिजरत करण खां, हिते अची रेडी हलाइण खां, पर इहो त असां चवंदासीं त इंतज़ामिया हुनजी प्लानिंग करे तॾहिं हुनजी जेका आबादी वधे पई, हुनजे रोज़गार जे ज़रिए ते ॿियो न आहे। छो त गवर्नमेंट जी तव्हां ॾिसो था कोई नौकिरी त कोन्हे, कुझु थो बजाए हुन वटि हिकिड़ो रस्तो आहे जेको वञी करे कमाए न उहा शइ कनि वञी करे जेको उहा शइ। ॿिए नंबर ते असां इहो चवंदासीं तव्हांजी विसाकत सां साईं वकील साहब बि वेठा आहिनि त असांजो तक़रीबन जेको मेन शहर जा तक़रीबन जिते असांखे इल्ज़ाम आहे त हीअ जेका उन्हनि जेको हिकु असांखे माना सवड़ो कयो अची करे, असां चऊं था त वाह ठीकु आहे हिते 70-80-100 माण्हू आहे हिते, त तव्हां वटि हिन टाइम 70 खां 80 दुकान आहे, तव्हां वटि तव्हां 200 रुपयो किरायो वठो था पिया सरकारी दुकाननि खां,
जॾहिं कानून में हू ग़ैर क़ानूनी 50-50 साल 33 सालनि खां वेठा आहिनि, अॻिते उन्हनि 33 लाख 40 लाख रुपए में दुकान विकिणे छॾिया आहिनि ऐं 35-40 हज़ार रुपया अॻियूं दुकान किरायो वठंदा पिया आहिनि। हिनखे टाउन कमेटी में जेको जमा कंदा पिया आहिनि उहो 200, पर हाणे मिली भगत करे जेके औकाफ़ खाते सां मिली भगत करे उहे 200 या 1000 किरायो जेको नओं थियो आहे उहो बंदि करे छॾियो अथनि, स्टेडियो आहे करे बंदि करे छॾियो अथनि ताकी इहे पैसा जमा थियनि त इहे वरी असांजे खातनि में अचनि, पैसा असां वटि। मां चवां थो, मां बारहा चवंदो रहियो आहियां त इहे 70-80 जेका दुकान आहिनि इन्हनि जी ओपन एक्शन करायो कानून मुताबिक़। वरी छा वेठो आहे, हर साल इन जी कानून मुताबिक़ ऑप्शन थींदी आहे, उन में जेको बि रेट वधीक ॾेवे ऐं उन खां पोइ जेको चवे उनखे दुकान, या हिकिड़ो एग्रीमेंट थींदो आहे, तव्हां एग्रीमेंट कयो, एग्रीमेंट असां पूरा थिया जंहिंजो 20 खां 30 हज़ार रुपयो मार्केट में किरायो आहे, जंहिंजो 200 रुपयो आहे तव्हां उनजा 200 रुपया वठो था पिया। इहा केॾी नाइंसाफ़ी आहे, लखे रुपए जेको टाउन कमेटी खे नुक़सान थिए थो, माना उन पासे कंहिंजो गौर वीचार आहे कोन। असां चऊं था त उहे दुकान जी एक्शन कराई वञे ऐं उहे असांखे दुकान ॾिनी वञे प्रॉपर तरीक़े सां। असां नथा चाहियूं त असां बेइज़्ज़त थियूं, असां नथा चाहियूं त ॿियनि जी आवाज़ में असां सड़ूं, असां चाहियूं था त असां पंहिंजी इज़त तरीक़े सां रोज़गार बि करियूं ऐं लखे रुपए जी इनकम बि टाउन कमेटी में थिए। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, वकील अब्दुल रशीद भुट्टो पंहिंजो मौक़िफ़ रखियो ऐं रेडी यूनियन जे सदर सादिक टिकारी पंहिंजो मौक़िफ़ रखियो। अञा इहो मसइलो हलंदड़ आहे, रेडी वारो हल न आहे थी सघियो। अॻिते छा इन जो लाहे अमल थींदो, छा तरीक़ेकार थींदो, रेडी यूनियन खे पंहिंजी जॻह मिलंदी या इहे जीअं रेडी यूनियन जो को अॻिते लाहे अमल ईंदो या APC ते हलिया वञनि या एहतजाज रहंदो, उहो वक़्तु ॿुधाईंदो। हिन वक़्तु गुलज़ार अहमद खे ॾींदा नेक्स्ट प्रोग्राम जे लाइ इजाज़त।